हिकिड़ो सेवक संतन वटि आयो, चई बाबा मां तव्हांजो सत्संग ॿुधां थो पर मुंहिंजे मन में शांति नथी अचे। कई साल थी विया सत्संग कंदे, भक्ति कंदे, सेवा कंदे, पर मूंखे शांति नथी अचे। सेवा बि कंदो आहियां। संतन पुछियो कहिड़ी सेवा कंदो आहे? चई मां तव्हांजे दर ते बासण धोईंदो आहियां। संगत जेको भोजन प्रसाद कंदी आहे, भंडारो हलंदो आहे, बर्तन हूंदा आहिनि, उहो मां धोईंदो आहियां। ऐं समय मिली करे पोइ वरी भजन कीर्तन बि कंदो आहियां, पर पोइ बि मुंहिंजे अंदर शांति नथी अचे। चओ हरे राम। ॾाढो सुंदर जवाब संतन ॾिनो। चयो ठीकु आहे, सुभाणे वरी सेवा कजां, तोखे तुंहिंजो जवाब मिली वेंदो। भाई सेवा करण आयो, बर्तन बासण धोतई, संत ओॾी महिल पहुची विया हुते। चयो हा भाई जवाब मिलियो? चई बाबा कुझु सम्झुमि न मां। चई तूं बर्तन धोए तो, हिन में ई तुंहिंजे सवाल जो जवाब आहे। मां न सम्झुमि। चई बर्तन जेके हूंदा आहिनि धोईंदो आहे, चङी तरह सफ़ा कंदो आहे, त छा में वधीक महिनत कंदो आहे, अंदर साफ़ करण में कि ॿाहिरि? चओ हरे राम। तव्हां जेके माताऊं, तव्हां ॿुधायो, बर्तन जेके असां साफ़ कंदा आहियूं त चङी तरह साफ़ कंदा आहियो त अंदर वधीक महिनत लॻंदी आहे कि ॿाहिरि? अंदर लॻंदी आहे न भाई, छो जो अंदर ई त भोजन परोसियो वेंदो आहे, उनमें ई भाॼी हूंदी आहे, दाग वग़ैरह जेके बि हूंदा उनमें हूंदा। ॿाहिरि त कुझु न हूंदो। ॿाहिरि त केवल जल बि हणी छॾियो त ठीकु आहे, पर अंदर चङी तरह सफ़ाई करणी पवंदी आहे। बाबा अंदर वधीक महिनत लॻंदी आहे। संतन चयो बसि तोखे बि अंदर वधीक महिनत करणी आहे। चओ हरे राम। सत्संग करे तो, पर सत्संग के अंदर पहुंचाए कोन तो। संतन जा वचन ॿुधे तो, पर वचन अंदर ताणी पहुचनि ई कोन था तुंहिंजे। तो पोइ कीअं शांति ईंदी? कीअं तोखे सहनशीलता ईंदी, सद्भावना ईंदी? कीअं तूं भक्ति कंदे भाई? कीअं जीवन सुधारींदे? अंदर महिनत करणी आहे। चओ हरे राम। ॿाहिरि त लखे माण्हू महिनत करे रहिया आहिनि, सत्संग में वञी पहुची वेही रहिया आहिनि, सत्संग ॿुधी बि रहिया आहिनि, पर अंदर महिनत करणी आहे। चओ राम। तॾहिं स्वभाव मटिजंदो भाई, तॾहिं असां में उहे गुण ईंदा जेके भक्तन में गुण हुजणा खपनि। हिन महिल असां में गुण कोन्हनि भाई। चओ हरे राम। जेके हिकिड़े सेवक में गुण हुजणा खपनि, प्रभु जे प्यारनि भक्तन में जेके गुण हुजणा खपनि, उहे गुण असां में कोन्हनि। अञा त यात्रा ॾाढी लंबी आहे, पर अगरि असां सहारो वठूं भगवान जे शरण जो, सतगुरनि जी शरणागति जो, त पोइ ज़रूर ज़रूर उहो फ़ाइदो पवंदो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।